नौशरो फेरोज का खबर शामिल कयूं पिया। मंसूर मलक जे रिपोर्ट मुताबिक नौशरो फेरोज में भी पूरे मुल्क जियां पाकिस्तान जो क़ौमी ॾियारो भरपूर क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। उन सिलसिले में मरकज़ी तक़रीब डिप्टी कमिश्नर ऑफिस जे पार्क में कोठाई वई। डिप्टी कमिश्नर नौशरो फेरोज मोहम्मद ताशफीन आलम उन मौके ते क़ौमी झंडो फड़कायो। तक़रीब में सिंध पुलिस जे जवाननि क़ौमी झंडनि खे सलामी पेश कई। उन मौके ते एडिशनल डिप्टी कमिश्नर सैयद अमार हुसैन, सोशल वेलफेयर ऑफिसर सजाद मेमन खां अलावा ज़िले जे सभिनी खातनि जे ऑफिसरनि ऐं अमले शिरकत कई। तालीमी इदारनि जा शागिर्द ऐं स्काउट्स पिण मौजूद हुआ। डिप्टी कमिश्नर चयो त ज़िंदा क़ौमूं हमेशह पंहिंजा क़ौमी ॾींहं भरपूर क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदियूं आहिनि। उन लाइ असां बि अॼु 23 मार्च के पाकिस्तान जे ॾियारे तौरु मल्हाए रहिया आहियूं। अहिड़ी तरह ज़िले जे ॿियनि शहरनि में पिण पाकिस्तान जे क़ौमी ॾियारे जा प्रोग्राम कोठाया पिया वञनि।